ओम शांति। ओम शांति। ओम शांति। नमस्ते। ॾिसो भाई, हे आ सीक्रेट नंबर 1 जेको शिव बाबा ब्रह्मा बाबा जे तन जे द्वारा ॿुधायो। बाबा इहो राज़ खोलियो त तव्हां सिर्फ़ शरीर न आहियो, हिते आत्मा विराजमान आहे बिंदी रूप में, ऐं असांजे अंदरि हिकु लाइट जो शरीर आहे। आत्मा खे सूक्ष्म 3 शक्तियुनि, हिकिड़ो आहे मन, ॿियो आहे बुद्धि ऐं टियों आहे संस्कार। हे शरीर असांजो 5 तत्वनि जो ठहियलु आहे: जल, वायु, अग्नि ऐं आकाश। त 5 तत्व जेके आहिनि, तव्हां ॾिसंदव असां जेको भोजन वग़ैरह कंदा आहियूं उहो धरतीअ मां निकिरंदो आहे, हुन में पाणी हूंदो आहे, वायु हूंदो आहे, अग्नि हूंदो आहे। त हे शरीर असांजो 5 तत्वनि जो ठहियलु आहे: जल, वायु, अग्नि, धरती, आकाश। त ॾिसो, असां पाण खे शायदि शरीर था सम्झूं, असां शरीर न आहियूं। असां रोज़ु चवंदा आहियूं न, ऐं हे मुंहिंजो कनु आहे, बराबरि, हे मुंहिंजूं अखियूं आहिनि, हे मुंहिंजो नकु आहे, हे मुंहिंजो वात आहे। त हे कर्म इंद्रियूं असां जेके आहे चवंदा आहियूं भई हे असांजियूं। त असां केरु आहियूं? असां आहियूं बिंदी रूप, हिते विराजमान आहियूं। हिन खे अकाल तख्त बि चइबो आहे, ब्रकुटी बि चइबो आहे। इहो राज़ कंहिं ॿुधायो? हा, इहो राज़ शिव बाबा ब्रह्मा बाबा जे तन जे द्वारा ॿुधायो। हाणे ॾिसो, असांजो मन आहे, मन माना छा? बुद्धि आहे, बुद्धि माना छा? संस्कार आहिनि, संस्कार माना छा? हाणे ॾिसो, असांखे रोज़ु वीचार अचनि था, जाम वीचार ईंदा आहिनि, ईंदा रहंदा आहिनि, जाम फास्ट बि ईंदा आहिनि, स्लो बि ईंदा आहिनि, सुठा बि ईंदा आहिनि, ख़राब बि ईंदा आहिनि न। त उहे सभु वीचार बुद्धीअ ॾे वेंदा आहिनि। बुद्धि उन्हनि वीचारनि खे वेरीफाई कंदी आहे, एनालाइज़ कंदी आहे, भई हे कहिड़ो वीचार आहे, हे कहिड़ो वीचार आहे। पोइ जॾहिं बुद्धि उनखे स्वीकृति ॾींदी आहे त पोइ उहो असां कर्म कंदा आहियूं। सम्झो, हाणे मुंहिंजी दिलि थी थिए मां घुमण थो वञा, हा, त पोइ मूंखे इहो वीचार आयो। इहो कंहिं में वीचार आयो? मन में। हाणे इहो बुद्धीअ ॾे वेंदो। बुद्धि चवंदी किथे घुमणो थी? मां चवंदोमांसि मूंखे माउंट आबू वञिणो आहे। त बुद्धि मूंखे माउंट आबू ॾेखारींदी, पंहिंजी हे माउंट आबू थी वेंदे न वेंदे, वेंदे न वेंदे, ईअं हलंदो। पोइ जॾहिं बुद्धीअ मां स्वीकृति मिलंदी भई हा वञ, त पोइ छा थींदो? ओॾे मां टिकेट कढाईंदुमि, प्रोग्राम ठाहींदुमि, पोइ वरी उहो मां ओॾे वेंदुमि, वञी करे घुमी करे ईंदुमि। त उहो मुंहिंजो छा ठही वेंदो? संस्कार ठही वेंदो घुमण जो, भई मां हीअं वञी सघंदुमि। पोइ मूंखे उहो यादि ईंदो वरी, भई वरी वञा छा घुमण। त ईअं छा आहे, असांजे मन में, मन माना वीचार, उहे वीचार ईंदा रहंदा आहिनि, पर सभु वीचार न कंदा आहियूं असां, उहे सभु बुद्धीअ ॾे मोकिलींदा आहियूं। बुद्धि उन्हनि वीचारनि खे एनालाइज़ करे, वेरीफाई करे चवंदी आहे हे कर, हे न कर। पोइ अगरि हा कई त पोइ उहो कंदा आहियूं, ऐं करे 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 उहो असांजो संस्कार ठही वेंदो आहे। हाणे सम्झो असांखे कार हलाइणी आहे, शरीर बि कार वांगुरु ई आहे, आत्मा हिते ड्राइवर वांगुरु वेठी आहे, ड्राइव थी करे शरीर खे हलाए थी। हाणे
जॾहिं असां पहिरियों दफ़ो कार में वेहंदासीं त असांखे बराबरि हलणु न ईंदी, पर हलाए 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 छा आहे उहो असांजो संस्कार ठही वेंदो, माना उहा आदत ठही वेंदी। संस्कार माना असांजी हैबिट्स, आदतूं। त संस्कारनि जे हिसाब सां वरी असांखे उहे वीचार ईंदा। त माना इहे टई पिया घुमंदा आहिनि। हाणे मन छा कंदो आहे? वीचार कंदो आहे। बुद्धि छा कंदी आहे? उहो वीचार वेरीफाई कंदी आहे ऐं ॾेखारींदी बि आहे, चित्र बि ॾेखारींदी आहे। भई तूं जेको सम्झो मां चयो बाबा स्वामी टेऊंराम जो टिकाणो, त मूंखे टिकाणो ॾिसणु ईंदो। मां चयो दुबई, त अगरि मां दुबई घुमी आयो आहियां त ॾिसणु ईंदी। न घुमी आयो त फोटू ॾिठो हूंदो किथे या कंहिं मूंखे ॿुधायो हूंदो, त मां उहो अंदाज़े ते हीअं ॾिसंदुमि, अच्छा हीअ दुबई आहे, हे टेऊंराम जो टिकाणो आहे। हाणे मां दुबई वञा की न टेऊंराम जे टिकाणे वञा, उहो मूंखे वरी संकल्प करिणो पवंदो। पोइ वरी छा थींदो? ॿुधी ॿुधाईंदी, न तूं टेऊंराम जे टिकाणे वञ, न तूं ॿुधई वञ, तो वटि पैसा अथई? मां चयो न, मूं वटि पैसा त आहिनि न, होॾे वेंदे पैसा लॻंदे, न वञ दुबई। ठीकु आहे भई, नथो वञा, त इहो छा कयईं? रिटर्न कयईं। छा कयईं? रिटर्न कयईं संकल्प कयईं, न हाणे तुंहिंजे वञण जो अञा टाइम न आयो आहे। त ईअं माना मन ॿुधी मन ॿुधी मन ॿुधी पाण में कम्यूनिकेशन पिया कंदा आहिनि, यस नो पई थींदी आहे, इहे पिया वीचार हलंदा आहिनि। हाणे अगरि वीचार पको हूंदो त ॿुधी बि स्वीकृति ॾींदी, त पोइ मां घुमी अची सघंदुमि, या टेऊंराम जो टिकाणो या दुबई या हिते वेठो हूंदुमि। ईअं पियो अंदरि हलंदो आहे हर ॻाल्हि। त इहो आत्मा में हूंदो आहे, असांजे बॉडीअ में न हूंदो आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो, हे असांजो दिमाग़ु आहे। हा, हिन दिमाग़ में छा आहे? हे हार्डवेयर आहे। आत्मा जेका आहे उहो सॉफ्टवेयर आहे। ॿई खपनि। अगरि आत्मा शरीर में न आहे त हार्डवेयर कमु न कंदो, त उहो डेड या बत्ती बंदि। ॿई एक्टिव हूंदा त कुझु बि कारोबार करे सघंदासीं। अच्छा भाई, हाणे इहो आहे राज़। इहो राज़ ॿुधायो कंहिं आहे? इहो मुंहिंजो न अथव, इहो शिव बाबा ॿुधाई। कंहिंजे द्वारा? ब्रह्मा बाबा जे द्वारा ॿुधाई। ब्रह्मा बाबा उहो लिखियो, उहो सभिनी खे ॿुधाई। ही सभु आत्माऊं जेके आहिनि उहे हिन धरतीअ ते आहिनि। परम पिता परमात्मा शिव बाबा जूं सभु संतान आहिनि। दुनिया में सभु सुठा अथव, कोई ख़राबु न आहे, हर कोई सुठो आहे ऐं भॻवान जो ॿारु आहे। भॻवान जेॾो न आहे, भॻवान जहिड़ो आहे। माना असां ॿार जेके आहियूं आत्माऊं, भॻवान जहिड़ा आहियूं, पर भॻवान जेॾा न आहियूं। इहो असांखे सम्झणो आहे। असां अगरि पाण खे आत्मा सम्झंदासीं, बिंदी रूप सम्झंदासीं, इहे लाइट जो शरीर सम्झंदासीं, त असां ॿिए खे बि आत्मा सम्झंदासीं, ॾिसंदासीं उन नज़र सां। ऐं अगरि मां आत्मा आहियां, उहो बि आत्मा आहे, त असां ॿई कंहिंजी संतान आहियूं? परम पिता परमात्मा शिव बाबा जी। त झगड़ो ई न आहे। आत्मा आत्मा खे ॾिसंदी। असां शायदि झगड़ा दुनिया में इन करे में, छाकाणि त पाण खे शरीर था सम्झूं। पाण खे शरीर सम्झी चऊं था हे बि शरीर आहे, त उन में ई सॼी दुनिया में झगड़ा आहिनि। सम्झो? हाणे ॾिसो, 9-10 मिंट त थी विया, हिन खां वधीक वीडियो वॾो कढी बि न सघिबो। वरी ॿिए दफ़े ॿुधाईंदोमांव हिन जे बारे में। अच्छा भाई, ओम शांति, ओम शांति, ओम शांति। भुले चुके माफ़। ओम शांति।